केनाल समूरा नामंजूर जी सिरी हेठ सचल सरमस जी नगरी मां रैली कढी हुई। रैली 3 किलोमीटर न ठहण उसमें पैदल मार्च करे रानीपुर प्रेस क्लब पहुती। रैली जी अगवानी दरगाह सचल सरमस जो गादी नशीन ख्वाजा अब्दुल हक फारूकी, संदस भाउ नज़रुल हक फारूकी, नजमुद्दीन फारूकी, प्रेस क्लब रानीपुर जो सदर अकबर शाहानी ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौके ते अब्दुल हक फारूकी चयो त 6 केनाल ठहण सां सिंध जो ज़रई स्ट्रक्चर मुकमल तौर ते तबाह थी वेंदो। जेकॾहिं सिंधु मथां केनाल निकिता त सिंध बंजर थी वेंदी। असां सभिनी खे पाणी ख़ातिर निकिरणो पवंदो। पाणी असांजो जियापो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे ज़रई ज़मीननि खे बंजर बनाइण जी कोशिश करे रही आहे। ख्वाजा अब्दुल हक फारूकी वधीक चयो त सिंधु दरिया मथां सिंधियुनि जो हक़ आहे। पाणी ते लॻंदड़ धाड़ो सिंधी क़ौम कॾहिं बि बर्दाश्त न कंदी। किथे ईअं न थिए जो सिंध बि बलोचिस्तान बणिजी वञे। इन लाइ वफ़ाक़ खे घुर्जे त हू इन मामले ते संजीदगी सां सोचे। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में नारनि वारा बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुया, जिन ते केनाल नामंजूर, पंजाब तोसां झेड़ो आ जा नारा दर्ज हुया। रैली दरगाह सचल सरमस ते हाज़िरी भरण बाज इज्तिमाई दुआ घुरी रानीपुर लाइ निकिती, जेका क़ौमी शाहराह ज़रिए रानीपुर जे बाब दस्तगीर गेट ते पहुती, जितां वरी प्रेस क्लब पहुता, जिते रैली मथां गुलनि जी वर्खा करे आदर भाव कयो वियो। रैली में शरीक माण्हुनि जे कुल्हनि ते गेड़ू रुमाल विढ़ियल हुआ। रैली में सूफ़ी रागी पण शरीक हुआ, जेके सूफ़ी ऐं क़ौमी गीत ॻाए रहिया हुआ। हिकिड़ी दरगाह जो कढियो आहे, अगरि ही न मुड़ंदा मां सिंध पंज न कुझु जेकॾहिं थी नथो सघे तव्हांजी उहा पार्टी जे